साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर कंहिं ज़माने में सिंध मुल्क में हिकिड़ो हाकारी बादशाह राज कंदो हो। उहो हाकारो बादशाह मुल्क जो हाकिम हो ऐं जंहिं बि शइ जी ज़रूरत पवंदी हुअसि उहा संदसि अॻियां हाज़ुरु कई वेंदी हुई। पर साईं दुनिया जूं ॿियूं बि खोड़ शयूं आहिनि जेकी ख़रीदे सघिजनि थियूं, पर के अहिड़ियूं शयूं बि आहिनि जिन जे ख़रीदण जी सघ वॾे में वॾे शहंशाह वटि बि न हूंदी आहे। साईं जीअं खणे इल्मु ऐं अकुल बि ॿ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ख़रीदण सां नथियूं मिली सघनि। इहे शयूं जो वहे सो लहे। सो साईं ॻाल्हि था कनि त बादशाह खे हिकु लॻां अची रीचक चढ़ियो त आउं सुहिणी में सुहिणी ऐं अकुलमंद में अकुलमंद वञी सां वियांह करियां। हूअं त राजा जूं अॻे ई खोड़ सारियूं राणियूं हुयूं ऐं सूंह में बि हिक ॿिए खां सरस हुयूं, अकुल में बि के अकाबर हुयूं। पर साईं राजा जे मन में अची इहो ख़्यालु थियो, ॾिसां त सही त मुंहिंजे देश में सुंदरता ऐं सियाणप में भड़ कहिड़ी नारी आहे। सो पंहिंजे देश में जेके बि हुयूं राणियूं सुहिणियूं ऐं दाना, उन्हनि जे लाइ हिन पड़ो ॾियारियो ऐं सोचाई त भला उहा अञा का नारी रहियल आहे जेका मुंहिंजे महिलाती सिंगार न बढ़िया आहे, सो उनखे हासिलु कजे। त मुंहिंजा बादशाह जो हुकुम थियो त 14 पड़ा घुमी विया, नाद नगारा वॼी विया ऐं देश में अहिड़ी परी पीकर जी ॻोल्हा लाइ ॻोल्हा जारी थी वई। हर आबो ख़ासि खे उहो पधिरो कयो वियो त हुस्न ऐं अकुल जी राणी सा देश जे हाकिम जो लाऊं लहण थी चाहे। जेका बि हुस्न ऐं अकुल जी राणी आहे, जेकॾहिं देश जे हाकिम सां लाऊं लहण थी चाहे, जंहिं बि नारी में उहे लक्षण हुजनि सा पधरी पट थिए। जे हू परख मां पार पई त राजा जी राणी ज़रूरु थींदी। सही वक़्त जो बादशाह, सो हर का औरत उहा चाहींदी हुई त बादशाह जी महिलात जी राणी बणिजे। पर साईं अहिड़ी ॾाप ऐं सूंह बि हुजे न, सो घणी कोशिशि ऐं जफ़ाकशी खां पोइ बादशाह जे माण्हुनि हणी वञी हंधु कयो ऐं देश जे हिकिड़े कुंड मां ख़बर खणी आया त साईं फलाणे सौदागर जी सिकलदी धीउ सूंह में पंजो मट पाण आहे। पर हू अहिड़ो बि हाम थी हणे त पंहिंजो कांध उन ई खे कंदी ऐं उन खे क़बूलींदी जेको साणसि अकुल में बरमेची सघे ऐं हुन सां अकुल में बराबरि हुजे। साईं केतिरा ई शहज़ादा ऐं अमीर हाराए हलिया विया आहिनि, कंहिंजी बि हिन सुघड़ अॻियां दाल कीन थी करे। साईं मुंहिंजा बादशाह उहो ॿुधी ॾाढो गदगद थियो, ख़ुशि थियो त संदसि मन घुरिया मतिलब थे पूरा थिया। खेसि हिकु सुहिणी औरत बि मिली थे ऐं दाना ऐं अकुलमंद पिणु हुई। पर बादशाह जे मन में बि अहिड़ी नारी खे ॾिसण लाइ ख़्वाहिश पैदा थी ऐं चयईं त सिॻो संभरी वञी उन सां पार रसां। जितां अहिड़ी नारी जो न्यापो ऐं सुध मिली आहे जेका सुहिणी मुल्क जे कंहिं बादशाह जे कंहिं कुंड में रहे थी। शाही मुंहिंजा अदा साईं शाही तजमल ऐं तोमान सां बादशाह जी सवारी जूं तयारियूं शुरू थी वियूं। बादशाह पाण सां गॾु अकाबर, ॾाह, वज़ीर पिणु साण करे सफ़र ते निकितो। बादशाह उसियो उन ॾिसे जंहिंखां कासिद अहिड़ी परी जो पैगाम खणी आया हुआ। ते मुंहिंजा बादशाह ऐं संदसि वज़ीर, ॾाह, मुशीर पंधु कंदा, मंज़िलूं तय कंदा, आख़िर घणनि ॾींहंनि पुॼण अची खीमा खोलियाऊं। अॼु खीमा खोलियाऊं उन शहर में जिते नाले वारी सौदागर जी निंगर रहंदी हुई। ते नाले वारे सौदागर जी निंगर जेका सूंह में त अॻे ई परी हुई, पर अकुल में बि सफ़ा सुघड़ हुई। त मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कासिदनि वञी ख़बर सुणायसि, ख़ुदि बादशाह तुंहिंजे अकुल जी परख वठणु आयो आहे ऐं तोसां शादी जूं सदूं थो करे।
से निंगरी उहो ॿुधी निहाल थी वई ऐं वर्दी ॾिनाई। जान पनाह, बिला शक हिन बंदी जे ग़रीब खाने ते हरी अचे। बादशाह सलामत भले अचे मुंहिंजे ग़रीब खाने ते। मुंहिंजा वॾा भाग चइबा जो बादशाह पाण पेर भरे आयो आहे। पर केस इहो ज़रूरु चइजो, इहो केस चओ त आउं तव्हां खां 3 सुवाल पुछंदुसि। जे अव्हां उनजा सही ऐं पूरा जवाब ॾिना त पोइ हीअ जान अव्हांजी मिल्कियत आहे। मुंहिंजी जिस्म मुंहिंजी जान अव्हांजी आहे। अव्हां जीअं वणे ईअं करियो, मूंसां शादी करियो, जीअं वणे तीअं करियो। पर जे अव्हां सही जवाबु न ॾिना ऐं अव्हांजो जवाबु सही न निकितो त पोइ मुंहिंजी बानी सज़ा तौरु अव्हांजे पुठीअ ते हर वार हिकु पादर जो निशान ॼमाए छॾींदी। जेकॾहिं बादशाह सलामत खे अहिड़ी गुस्ताखी क़बूल आहे, अहिड़ी गुस्ताखी माफ़ु करे त पोइ भले अचो। जेकॾहिं न त तव्हांजी मर्ज़ी आहे। छो त ॿिया बि वॾा अमीर ऐं सरदार ईअं ठपा हणाए हितां हथे ख़ाली मोटी विया आहिनि। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उहो ॿुधी करे फ़िलहालु त बादशाह जा वाइसर ई बताल थी विया। साईं मुंहिंजा मौसम जो असरु आहे, सो खंघि खुड़को बि आहे, उन लाइ मादरत। कहाणी इंतिहाई दिलचस्प आहे, मुकमल ज़रूरु ॿुधिजो। से उहो ॿुधी करे फ़िलहालु त बादशाह जा वाइसर बताल थी विया। अची खुटको लॻसि त छोकिरी चङी न निकिती। जे तो अकुल में हारायां त सॼे मुल्क में बथ वाइकी थी वेंदी। पर साईं बादशाह खे खपत खयो हो, खुटी बादशाह खे खणियो बि थी हुई। सो किथे तो हुन ॻाल्हि खां बाज़ अचे। वज़ीरनि अमीरनि सां सलाह कयईं, जिन चयसि क़िबला हिन छोकिरी जी कहिड़ी मजाल आहे जो अव्हां सां बर में अची सघे। बेशक नीगर का नखरेली थी ॾिसिजे जो कूड़ा दहमान पई ॿुधे। अव्हां जे अकुल जे अॻियां हुन जूं मतियूं ई मुंझी वेंदियूं। बादशाह तव्हां दाना अकुलमंद आहियो। से वज़ीरनि मुशिरनि अची बादशाह खे चयो त बादशाह तव्हां अकुल में अकाबर आहियो। छोकिरी जेके सवाल पुछंदी तव्हां जवाबु ॾेई वेंदा। से मुंहिंजा बादशाह जो अंदरि त खाॼी वियो हो, पर हिमत जो संदरो ॿधी पंहिंजे पीरनि खे यादि कंदो छोकिरी जे मकान ॾांहुं राही थियो। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त बादशाह जॾहिं सौदागर जी धीउ जे महिलात वटि पहुतो त ॿाहिरां लिखियो पियो हो, केरु अंदरि अचे, जेकॾहिं अचे त ॻऊं त ॾूही ॾेखारे। से बादशाह पहिरीं त वाइड़ो थी वियो, चई मार ॻाल्हि बि आहे, ॻऊं ॾुहण कहिड़ी वॾी विथाए। हयाती में खणी अहिड़ी नंढी ॻाल्हि न कई अथमि, पर हिन सुंदरी जे सदके अहिड़ी मुसीबत अखियुनि ते आणबी ऐं ॻऊं खे ॾोही वठिबो। से बादशाह लंघी थियो अंदरि, बानी संस आजा कई ऐं खे अंदरि वठी वई। से मुंहिंजा बादशाह हेॾां होॾां निहारियो, पर ॻऊं त खेसि किथे बि नज़र न आई। अजब में पइजी वियो, बानी खे घूरे बानी खे पियो घोरे। बानी वठी खेसि ख़ासि कमरे में विहारियो, पोइ अंदरां वञी हिकु थधे पाणी जो लोटो ऐं ॿियो गरम पाणी जो लोटो खणी आई। त मुंहिंजा बादशाह जे हथनि में ॿई लोटा रखी हली वई। बादशाह ॾाढो शशदर थियो। पाणी जे लोटनि खे छा करे हेठि सोचे वीचारे अकुल हलायईं। सोचाईं त गरम पाणी सां हथ मुंहुं धोइजे ऐं थधे पाणी जो लोटो पी अंदरि जी उसाट उपजाइजे। सही पोइ बादशाह ईअं ई कयो, गरम पाणी सां हथ मुंहुं धोई थधो पाणी पी 2 लोटा ख़ाली करे उते वेठो। पर साईं तॾहिं बि खेसि ॻऊं जो को पतो निशान न नज़र आयो। बादशाह जे ज़हन में अञा बि इहो सुवाल हो त ॻऊं खे ॾुही ॾेखारे। से बादशाह नेठि बालम बणिजी पलंग ते वेही रहियो। बानी कुझु देरि खां पोइ अंदरां आई। तंहिं न कई हम न कई तुम पादर लाहे बादशाह जी पुठी ते फहकाए छॾियईं ऐं पोइ अदब सां हथ ॿधी चयईं, चींदा क़िबला बादशाह सलामत गुस्ताखी माफ़ु कजो, हाणे तव्हां भरी वञो।
वरी सुभाणे साॻे वक़्तु हलिया अचिजो। साईं मुंहिंजा वक़्त जो बादशाह पुठी मटींदो थियो ॿाहिरि निकितो। ससु 2 बि वयूं त 6 बि वयूं। चई मार नीगर निदोरी चङी कार कई मूंसां। से बादशाह जो मुंहुं लथल हो। जीअं ॿाहिरि थियो त परियां ॾिठईं त हिकिड़ो बकरार नौजवान हटो कटो चुस्त नौजवान सिहतमंद ॿकरियुनि जी छांग वठियो पियो अचे। ॿकरियुनि जो वलर कायो पियो अचे। बादशाह खे ख़्यालु आयो त छो न हिन बकरार जे फर खे अंदरि मोकिले त ॻऊं ॾुही अचे, ॾिसिजे त कहिड़ो इसरार आहे। मन किथे राह सलिजी पवे। हथ जो इशारो करे बकरार खे ओरे सॾु कयईं ऐं चयईंसि त वञ ऐं वञी अंदरां ॻऊं ॾुही अच। से मुंहिंजो बकरार वीचारो बेविसो थी वियो, पर दिलि जले थियो अंदरि दाख़िल। साईं बानी दासी अची दर ते संसां आज्ञा कई ऐं वठी वञी ख़ासि कमरे में विहारियईंसि। बानी थी साॻी तरह थधे ऐं कोसे पाणी जा लोटा आणे बकरार जे हथनि ते रखिया। छोकिरो थी ॾाहो हो बकरार ते सम्झी वरितो त मिड़ई गुज गुजाईंदड़ ॻाल्हिड़ी आहे। सो अकुल हलाए कोसे ऐं थधे पाणी खे मिलाए लोटा बानी खे वापसि ॾिनई। ऐं लोटा वापसि बानी खे ॾिनई। बानी वञी सौदागर जी धीउ खे ॾिनूं। सौदागर जी जाई सम्झी वरितो त नौजवान मिड़ई अकुल में सरस थो लिखाए। नौजवान में अकुल ज़रूरु आहे। बानी हथां नियापो मोकिलियईंसि सुभाॻो तो ॾिसिजी, क़िस्मत ज़ोर हूंदई त ॾींहुं परे कोन्हे, सुभाणे बि साॻी पैर हितां लांघा उथजां। जवान साईं सरो थियो ॿाहिरि निकितो। राजा चयसि कर ख़बर ॻऊं ॾुही आहीं? बकरार वणियो हाओ साईं। बादशाह पुछियसि उहो वरी कीअं? बकरार चयो बादशाह सलामत इन ॻाल्हि तां लही वञो। ऐं ईअं चई पोइ बकरार पंहिंजूं ॿकरियूं काए रवानो थी वियो। से मुंहिंजा बादशाह हैरान थी पंहिंजी छावनी में पहुतो। लॼ जो मारियो वज़ीरनि खे कीअं ॿुधाए त साणसि कहिड़ी जुठ थी गुज़री आहे। पर ॿियो को चारो बि त कोन हुअसि। सो वज़ीरनि मुशीरनि खां सलाह मशवरो वठिणो बि हुअसि। सो सर्वस तो अहवाल कयईं ऐं पंहिंजनि दाना वज़ीरनि सां जिन पंहिंजा मथा टकराया पर गुज़ारत सले न सघिया। साईं शाम थी राति जो पहर गुज़रियो। ॿियो ॾींहुं बादशाह वरी बि सही संभरी ठही जुड़ी निकितो। मन में इहा ई उणत उणत शल लॼ बची अचे। बादशाह महाराज में पहुतो त साॻी बानी अजा लाइ बीठी हुई जे आणे अंदरि विहारियसि। ॻऊं त अॻु वांगुरु अॼु बि किथे नज़र कोन आयसि। बादशाह खे ही तिलस्म सम्झ में न थे आयो त ॿाहिरां लिखियो पियो आहे त केरु अंदरि अची ॻऊं ॾुही ॾेखारे, पर हिते त किसो ई ॿियो लॻो पियो आहे। अॼु बि साईं माठ करे इंतज़ार में वेठो हो त कहिड़ो थो इम्तिहान थिए ऐं सिर ते माजरा पवे। सिगो ई बानी हिकिड़े थाली में हिकिड़ो गिदरो ऐं हिकु छुरी खणी आई ऐं अची बादशाह जे अॻियां रखियईं। बादशाह जी आयूं बताल थी वियूं छा करे जो अॻे ॾींहुं वारी पादर जा ॾिना अञा कीन लथा हुअसि। घणे मुंझारे खां पोइ नेठि वीचार आयसि त गिदरो बि मोकिलियो अथाईं त काती बि अकुल त ईअं थो चवे त गिदरे खे वढे ऐं पेट भरियां, पोइ ॾिसिजे त कहिड़ो थो इम्तिहान थिए। सो काती वाहे गिदरे खे कयईं फारूं फारूं ऐं पे वेठो मज़े सां खाइणु। जॾहिं गिदरो खाई ढो कयईं ऐं पूरो कयईं तॾहिं बानी बि अंदरां आई ऐं बादशाह सां अहिड़ी कार कयईं जेका अॻे ॾींहं ते थी चुकी हुअसि। से मुंहिंजा वक़्त जो बादशाह जो खून तपी ॻाढ़ो थी वियो, पर करे बि त छा करे। पंहिंजे हथनि सां पंहिंजे पेरनि ते कुआड़ो हयो हुअईं।
पाणी त सद करे हिन सुंदरी वटि आयो हो। शर्त त खेसि बर वक़्तु ॿुधाया विया हुआ। सो मिठी बि माठ त मुठी बि माठ करे ॿाहिरि निकितो। चईं जुठ बि जुठनि जहिड़ी थी अथमि, ॿेड़ी जिते बि 2 ॾींहं आज़माया अथमि, उते टियों ॾींहुं बि अचिबो ज़रूरु। कहिड़ी ख़बर ॻाल्हि में छा आहे। पथ बाक़ी त अॻे थी वई आहे, हाणे बाक़ी रहियो ई छा आहे। जीअं राजा महल खां निकिरी ॿाहिरि थियो ठाहीं त साॻियो बकरार पियो अचे। बादशाह जी दिलि न रही ऐं चयईं त अॼु बि हिन बकरार खे रवनो अंदरि करियां। मन का भुणक पइजी वञे त ही कहिड़ी गुज़ारत आहे। साईं मुंहिंजा सॾे करे बकरार खे चयईं त चङा मुड़ुस, अॼु बि वञी अंदरां गऊं ॾुई अच। से बकरार राजा ॾे निहारे पियो, महल ॾे निहारे। बकरार राजा ॾे निहारे पोइ महल ॾे निहारे। काल वारी ॻाल्हि ते ॼण दिलि तां लही वई हुयसि। हाणे जवान खे ख़्वाहिश थी त ॾिसजे त ही कहिड़ी गुज़ारत आहे। जवान साईं विकूं खणंदो अची महल बेड़ो थियो। बानी आजां लाइ तयार बि थी हुई। जवान जीअं अंदरि घिड़ियो तीअं बानी गिदरे ऐं काती वारी थाली आणे अॻियां रखियसि। साईं जवान पंहिंजो अकुल हलाए खणंदे ई काती गिदरे खे ज़रा ज़रा करे काती उन्हनि में सिधी करे टुंबे बानी खे ॾिनई ऐं चयईंसि वञी पंहिंजी साइण खे ॾे। से बानी उहा गिदरनि जा टुकड़ा ऐं छुरी खणी आई। सौदागर जी ॾाही धीउ सम्झी वई त ही जवान मिड़ई अकुलमंद थो नज़र अचे ऐं जेकॾहिं हिन ॾे में को सामाणो आहे त उहो नौजवान ई थो ॾिसिजे जो मुंहिंजे वर थियण जे लाइक़ु आहे। सो वरी बि बानी हथां पैगाम मोकिलियाईंसि, तुंहिंजो नसीब ज़ोर थो ॾिसिजे, बाक़ी हिकु ॾको चढ़ी वएं त ही जान तुंहिंजी आहे। नौजवान साईं अञा बि तज में हो त ही मामिलो अलाए छा आहे। ॿाहिरि निकितो त बादशाह पुछियसि, अबा कीअं गऊं ॾुई आहीं? से जवान बकरार जवाबु ॾिनसि, किबला हाओ। बादशाह वरी सुवाल कयसि, उहो वरी कीअं? जवान वरी बि साॻियो जवाबु ॾिनो त बादशाह सलामत इन ई ॻाल्हि तां लही वञो। बादशाह ॾिसियो त पाणी खां ॿाहिरि निकितो पियो वञे। हिकु वार त ख़्यालु आयुसि त छोकर जी छिछड़ी लाहे छॾिजे, पर वरी बि धीरज खां कमु वठी ईंदड़ ॾींहं जो ख़्यालु करे हलियो वियो। सभु अमीर वज़ीर बि हैरान थी इन घर कहिड़ो वेठे तमाशो करे, पर कंहिंखे बि हिमत कान थी जो खणी सम्झाए त हिन पिरोली जो मतिलबु छा आहे। से मुंहिंजा बादशाह 3 ॾींहं दस्तूर मूजिबि अची महिलात में पहुतो ऐं हिन दफ़े दासी हिकु दबली आणे बादशाह जे हथ ते रखी। बादशाह जी दबली खोले त उनमें खस्तूरी पई हुई ऐं संदसि मग़ज़ु मुअत्तर थी वियो। पर बादशाह मुंझारे में त मुश्क खे केॾांहुं करे सम्झाईं त बादी त हाराई अथमि। सो माठ करे खस्तूरी खे पंहिंजे हथनि में मले मुछनि ऐं ॾाढ़ी तोड़े पंहिंजे विस्तरनि खे हुॿकणु लॻो। पोइ मथे सां पलंग ते वेही रहियो। दासी बि अंदरि आई तंहिं बादशाह सां साॻी तादी कई जेका 2 ॾींहं अॻु कई हुअसि। ते बादशाह मुंहुं भेलो करे हारायो हलियो। ॿाहिरि अची वीचारियईं, जे साॻियो जवान मिलियो त कंत खां चले अंदरि रवानो कंदोमांसि, ऐं जे पोइ मूं सां राज़ न सलियाईं त उछले विझंदोमांसि काठ में त पाणे सची कंदो। ते मुंहिंजा बकरार जवान बि साॻी गस खां वेंदड़ अची साॻी वक़्तु ज़ाहिर थियो। बादशाह वरी बि हकल करे चयसि, पुटु वञ, अॼु बि गऊं खे ॾुई अच। जवान साईं महल में जीअं पहुतो त बानी दबली अची हथ ते रखियसि। जवान दबली खोले त ख़ुशबू सां दिमाग़ पर पुर थी वियसि। दबली में मुश्क पई हुई। हिन यार बि ॾाप हलाई ऐं पलंग जी हिकु पाई वटि खॾु खोटे उनमें दबली विझी वराए उनखे पूरे मथां पलंग जो पाव रखी छॾियईं। सौदागर जी इन करे दिलि में चयो त हिन जवान भारी खटी, सो न्यापो मोकिलियईं त तूं वर मूं, पर कुझु ॾींहं जी मोहलत ॾे। जवान गदगद थी हलियो
ॿाहिरि त बादशाह बीठो हो, जंहिं वरी बि साॻियो सुवालु कयसि, पर जवान हुन सां कुझु बि कीन सलियो। बादशाह उते जो उते खेसि खणी चौखंबो ॿधिरायो ऐं बांधी करे वठी आयुसि पंहिंजे तख़्तगाह में ऐं चयईं, जेसीं सची न कंदे तेसीं जान कोन छुटंदई। वीचारो बकरार जवान जेल जूं हवाऊं खाइण लॻो ऐं बेगुनाह अची हवा में अड़ियो। सौदागर छोकिरी खे मालूम थियो त संदसि कांध वञी बादशाह जे वर चढ़ियो आहे, सो सोननि टकनि जी थाल भरे पंहिंजे प्रीतम खे मुकाई। जॾहिं बादशाह जे शार्तनि हीरनि जवाहरनि जो थाल आणे अॻियां रखियसि त हुन जवान मिटी जा 2 बुक भरे थाल में विधा ऐं हुकुम कयऊं त वापसि मोटाए मोकिलियो वञे। बादशाह जॾहिं उहा रौदाद ॿुधी त जवान खां उनजो कारण पुछियईं। जवान साईं अहिड़ो कुझु जहिड़ो भित। बादशाह वेतर गुस्से में हुकुम कयो त हिन नालायक खे सूली ते चाढ़ियो वञे। साईं मुंहिंजा विज वांगुरु ही ख़बर वञी सौदागर नीकिरी जे कन ते पई, जंहिंजो मन मां कांध खे बचाइण लाइ मतवालो थी पियो। से पंहिंजे कासिद खे यकदमि 1 लप मुङनि जी ऐं 1 लोटो खीर जो भरे रवानो कयईं। ते मुंहिंजा चवनि था, जंहिं ॾींहुं मां जवान खे फांसी ते चाढ़ियाऊं थे, ते ॾींहं ते हुन नारी जो कासिद बि अची शेरवारद थियो। ठारतन वञी बादशाह खे ख़बर सुणाई त साईं बांदी लाइ को ॾूर ॾस खां कुझु खणी आयो आहे ऐं आख़िरी घड़ियुनि हुनजी उहा ख़्वाहिश पूरी कजे। बादशाह पंहिंजे सिर कासिद खे वठी अची काल कोठड़ी में पहुतो। बादशाह सोचियो त मतां अहिड़ी घड़ी ते आख़िरी घड़ियुनि ते को हू दिलि जो राज़ सले। जवान मुङ ऐं खीर जो लोटो वरितो। साईं ॻाल्हि था कनि त नौजवान मुङ उछले हया बादशाह जे मुंहं में ऐं खीर जो लोटो गीत ॾेई करे पी वियो। पोइ बादशाह खे मुखातिब थी चयईं, ए राजा, हाणे ॿुध तोखे सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधायां। बादशाह सलामत गऊं त बराबरि अंदरि कान हुई, पर हुई पिरोली मथां पिरोली। पहिरियों मोकिलियाऊं थधो ऐं कोसो पाणी, जंहिंजो मतिलबु हो त हयाती में थधी ऐं कोसी यानी ॾुख ऐं सुख ॿई अची सघनि था। जेकॾहिं अचनि त मुंहुं कीअं ॾिजे। मूं थधो ऐं कोसो पाणी मिलाए जवाबु ॾिनोमांसि त ॾुख ऐं सुख दरअसल हिक ई जीवत जा 2 पासा आहिनि, जिन खे गॾे हलाइबो त हयाती जो मज़ो पियो वसंदो। ॾुख सुख हूंदा त गॾिजी पिया मुंहुं ॾींदासीं। बादशाह सलामत पोइ ॿिए दफ़े मोकिलियाईं गिदरो ऐं काती, जंहिंजो मतिलबु हो त जीअं गिदरो बंदि आहे तीअं तुंहिंजे मन में ॻाल्हि बंदि हुजे ऐं मथां काती अची कड़के त जेकर तूं छा करीं। मूंखे सवराणी नी त भली केरु गतरा करे हुजे, पर दिलि जो राज़ दिलि में ई रहंदो। उनखां पोइ कस्तूरी जी दॿली मोकिलियाईं, जंहिंजी माना उहा हुई त खून ऐं कस्तूरी लिखण जा कीन आहिनि। मूं वरी बि कस्तूरी जी दॿली खट जे हेठां पूरे वर्दी ॾिनीमांसि त कुझु बि हुजे, जेसीं ॻाल्हि दिलि में सांढे रखबी तेसीं बिड़क बि ॿाहिरि न निकिरंदी। ख़ातिरी कर। उनखां पोइ तुंहिंजे बंद में अची फाथसि त हीरनि जो थाल मोकिले चयईं त हिन हीरनि सां पंहिंजो पाण छॾाए अचु। सो मूं थाल में मिटी जा 2 बुक विझी जवाबु मोकिलियोमांसि, हीउ मिटी जो जिस्म धूड़ वारो आहे। हीउ मिटी जो जिस्म धूड़ वारो आहे, तंहिं लाइ अहिड़ो कुदो हुकुम न कबो। जेको वाइदो कयो अथमि सो मरण घणी ताईं पाड़बो। तॾहिं हाणे हुन ही मुङ ऐं खीर जो लोटो मोकिलियो अथई। मतिलबु आहे त वात मां मुङ कढ ऐं ॻाल्हा ऐं अच्छे खीर जहिड़ी ॻाल्हि करे ॿुधा। सो उहो अथई समूरी गुजारत जो राज़, हाणे जीअं वणे तीअं करियो। से बादशाह सारो किसो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं अकुलमंद ॾाहे बकरार जी ॻाल्हि मां ॾाढो मुतासिर थियो ऐं सौदागर जी नीगर खे घुराए धाम धूम सां हिन ॿिन्ही जी शादी करे
सदाकत जी निकिरी ऐं बकरार सां शादी करायईं ऐं बकरार जहिड़े सियाणे जवान खे पंहिंजो वज़ीर जो उहिदो अदा कयईं ऐं पोइ सभई वज़ीर मुशीर बादशाह संदसि रयत ऐं संदसि राणियूं ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा। ते मुंहिंजा उमेद आहे त इन कहाणी जो मक़सदु, इन कहाणी जो मतन तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।